अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था चिकन कढ़ाई बना रहे हैं आज हम। उन जे लाइ मूं वटि 1.5 पा गोश्त आहे, 1.5 पा चिकन आहे, ही 3 मीडियम साइज़ टमाटर कटियल आहिनि, हिकिड़ो चमचो तक़रीबन ईअं सम्झो 1.5 टीस्पून ही अदरक थूम आहे पीठल, 1 टीस्पून लूणु आहे, 1 टीस्पून ॻाढ़ा मिर्च आहिनि, 2-3 सावा मिर्च आहिनि कटियल, ऐं ही आहे धाणा। ठीक है, तो ये 1.5 पा है मेरे पास चिकन, 3 ये मीडियम साइज़ टमाटर कटे हुए, 1.5 टीस्पून तकरीबन अदरक लहसुन पिसा हुआ, 1 टीस्पून नमक, 1 टीस्पून लाल मिर्च पिसी हुई, 3-4 हरी मिर्चें हैं कुछ कटी हुई, और हरा धनिया। सबसे पहले हम अदरक लहसुन के साथ, अच्छा यहाँ देखिए ये ऑयल मैंने गर्म करने के लिए रखा है 1/4 कप, क्योंकि मेरा चिकन जो है कम है। आप लोग अगर चिकन जैसे बढ़ाएंगे, इसको डबल करें, तो बाकी सारी चीज़ों को भी आप बढ़ा लें। ठीक है, तो ये असां सभिनी खां पहिरियों ही तकरीबन 1/4 हिस्सो कोप जो मूं तेल रखियो आहे गरम करण लाइ, उनमें विझूं था चिकन। हाणे असां हिन चिकन खे अदरक थूम सां ऐं लूणु विझी इन तेल में असां भुनंदासीं। नमक शामिल कर दें, लहसुन अदरक और चिकन को आप इसके साथ भून लें इतना कि इसका रंग जो है वो अच्छी तरह से तब्दील हो जाए और चिकन जो है वो अच्छी तरह भुन जाए। असां इनके 2-3 मिनट भुनंदासीं जेसि ताईं हिनजो चिकन जो रंग जो आहे चेंज थिए। चिकन मुंहिंजो भुॼी वियो आहे। मूं चिकन जा जेका हॾनि वारो गोश्त खयों आहे, अगर तव्हां चाहो तो बोनलेस भी खड़ी सकते हो, आप चाहो तो आप बोनलेस जो है वो चिकन ले सकते हैं। अभी हम इसमें टमाटर डालेंगे। हाणे असां मीडियम बाहि ते उनके बस ॾेई पचाईंदासीं। अभी हम इसको ढककर मीडियम आंच पे पकाएंगे, ताकि चिकन और टमाटर का जो पानी निकलेगा उसी में ये चिकन जो है वो गल जाएगा। तो अभी हम इसको रखते हैं हल्की आंच पे, मीडियम आंच, लेकिन वो थोड़ी हल्की तरफ इसको ढककर पकाते हैं और थोड़ा इंतज़ार करते हैं। इसमें ये मिर्चें ऐड करनी थी पिसी हुई, वो मेरे जहन से निकल गया, तो अभी इसमें डाल रही हूँ। 1 टीस्पून लाल मिर्च, हिकिड़ो नंढो चमचो ॻाढ़ा मिर्च पीठल, उहे मूं हिन में विधा आहिनि। ऐं हाणे जेको आहे हिनखे ढक ॾेई पचाईंदासीं, त जीअं टमाटनि जे पाणी में ऐं चिकन जे पंहिंजे पाणी में ही टमाटर ॻरी वञनि। इनके ढक ॾियूं था। तकरीबन 10 मिनट थी गए हैं, इसको 10 मिनट हो गए पकते हुए। ठीक है, ॾिसो ही पानी निकितो आहे टमाटन जो ऐं चिकन जो पंहिंजो, ही अञा हिन में पचंदो। असां हिन में हाणे सावा मिर्च शामिल था कयूं, त जीअं हिननि जी मिर्चनि जी भी खुशबू ऐं ज़ायको हिन में अची वञे। अभी मैंने हरी मिर्चें डाल दी, अभी काफ़ी पानी है इसमें और ये पकता रहेगा। हरी मिर्चें डाल दी ताकि मिर्चों का जो जायका है, जो खुशबू है, वो भी इसमें अच्छी तरह से रच जाए। तकरीबन 10 मिनट ॿिया गुज़री चुका हैं। ॾिसो हिन जो पानी तक सुकण लॻो आहे। थोड़ी मां हिन जी बाहि तेज़ थी कयां त जीअं हे जल्दी सुके। ऐं ही बिल्कुलु हिकिड़ो सिंपल मसालनि वारो, सिर्फ़ु लूणु मिर्च ऐं आलनि मसालनि में अदरक थूम ऐं सावा मिर्च, उन सां ही हिकिड़ो ॾाढो टेस्टी तमामु मज़ेदार हिकिड़ी कढ़ाई आहे। ज़रूरु ठाहियो, ट्राई कयो, पंहिंजो तजुर्बो मूंसां शेयर कयो, त जॾहिं तव्हां ठाहियो त तव्हांखे कीअं लॻो। असां थोरो अञा वेट कंदासीं, हिन जो पानी जीअं सुकंदो त हिन में सावा धाणा विझंदासीं। अगर आपको मेरी ये रेसिपी अच्छी लगी हो तो आप ज़रूर इस वीडियो को शेयर करें, लाइक करें, कुछ कहना हो तो कमेंट करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें, ताकि अगर जो भी आइंदा मेरे तजुर्बे में आपके साथ शेयर करना चाहूँ वो आप आसानी से फिर देख सकेंगे। सब वीडियोस मां उहे ई ठाहींदी आहियां जेको खाधो मां पंहिंजे घर लाइ पचाईंदी आहियां। इन लाइ थोरी क्वांटिटी में हूंदो आहे मुंहिंजी फैमिली जे हिसाब सां, या कॾहिं मां 2 या 3 डिशेस ठाहियां त अञा थोरो हूंदो आहे। सो तव्हां जी जेकॾहिं फैमिली वॾी आहे ऐं तव्हां घणो ठाहिणु चाहियो त तव्हां हर शइ खे क्वांटिटी वधाए डबल करे सघो था। सो ही ॾिसो हाणे हिन जो तेल जेको आहे अलॻि नज़र अचणु लॻो आहे। हीअ कढ़ाई असांजी बिल्कुलु तयारु आहे। हिन में विझंदासीं सावा धाणा, ऐं धाणा भी मां तव्हांखे हमेशह ॿुधायो आहे त हिकिड़ी लिमिट में इस्तेमालु कयो, घणा न विझनि,
ईअं न थिए त ॿोड़ सॼो साओ थी वञे। काई बि शइ जॾहिं हद खां वधीक हूंदी आहे त उहा पंहिंजो ज़ाइक़ो ख़राबु थी वेंदो आहे, हुनजो ज़ाइक़ो विञाइजी वेंदो आहे। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, खाधो हमेशह प्यार सां पचायो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी रेसिपी सां, कंहिं ॿी सुठी वीडियो सां वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।